हाँ ये कह रहे भाई ओए ये दामो का रोसी भाई ना है ख्वार थी तुम है खल्क में मुआशरे में मासांदा जुल्म मोकारो मोजो करे भाई अबो 11 दफा नहीं ले भाई हाँ बहुत सारा जो दर खड़का था पांचे के समझाए आखिर दामो जे मोकारो करे हो न बाजारी ना है सौटन के दौताया जुल्म थी ओले सौट है ना है सौट ना है बा भाई भाई खणी हो भाई न मुड़ियो हे इते सौट मां पियो हम इते पई हाणे ना है बारो क्यों भो तकड़ था मोकारो थियो केड़ो नकु खणी मां घुमदुम थोड़ो होश में कम वठो हो सुबह खत्म आज इनी जी पई जा मोजी पई अज मोह खण मुंडी लाई तो मां तोके पक्का है तो सा गड पई मां बट हिते बाबा है पईया मां हित पयो हां न मां उठम हाने काने निके मां झलियो आगे भी इते भी जज्बाती न थिया ना थोड़ो वरी भी सौटो मां समझा तो तू समझा सौटो पाने हे सही चवे मां सा गड तहां जी भी ख्वारी आ हां या गाल भी आए ओ अन्या इते बीठा हो आके पक्का यो ही खणी होंदो बदने वारो के अग में मां झलियो दर दिनो आ गिचन में फिरे तो हणी बीठो मुड़े ही न थो इनके तो अगे चक्कर मोचड़ा भी आया वितर हणा तो ये सिरोटा हणा तो दर दिया तो न थो मुड़े नकु कटियो न छदी तो मां सज मां पर हले झले तो न झलिया न थो थोड़ो जज्बात अन्या न प्यार में क्या मत करे हो मुझे का ए दे बीत सही तकड़ छो तो करे अरे बाबा इज्जत जो मसलो आ हुनके की बोंदू के अकेलो छड्यूं बाबा इज्जत जो मसलो आए बोदू हक ते आ हां रात में देर मोटुम घर हां यो घिटी में हर ही पे वने हर हेडे पे अचे मुड़े न थो सही बोदू हक ते आ तू हकल न हकल छा हर चौंस दा बस दफा मां लितर लाए पे आयो मास हां न थो मुड़े अचण जी करने काल कर निकल न वनी जो निजी पई जा मोजी पई पाड़े सिरी में भेणा रही करे एडो भइलु न छॾियां सॼो न छॾियो अञा बियो छॾ पाके तो सा कॾू हा असां कढियां त पोइ हल न हल मां इनखे छॾी तुम जा हीअं हिन गिटी में ॾिसो बाबा हिते न मिलतो सॼो शहर रुलियाऊं पोइ इहो घर हूंदो घर हलऊं घर हलऊं था अचो ओयो गाले बोला परे थियो अरे छुरी परे थियो अच्छा यहाँ से छॾणो हिते कढे छे ॿाहिरि कढे छे काॾे हो रोज भेणा सां रोज बाबा खैर था खैर छा जो क़यामत करे आयो तो वारो खणियो न आखिर न मुड़ियो घणे दफ़ा तोखे दान ॾिनी मां कढे छे घर कोने ता घर कोने घणे टाइम खां वठी घर न आहे हिते जी गलाए तो इन दा यार काम बाबा खैर आ पाड़े जो कम आ पाने छा पाड़े जो कम इएं के खैर हाणे असांजो नकु कटिजियो हां घर कोने 2 कलाक थिया तो निकरियो ओए तक 2 कलाक थिया आहिनि असां 2 कलाक पूरा ॿ कलाक थिया आहिनि उहा बि न आहे मोतबर मुर्त लगे तो पियो तू नी पंजे के समझाए छोंदो पियो साईं चाचा हिनखे 11 दफ़ा दान ॾिनी आहे पंहिंजे खे झल लूची के सिरोटा हयांसे इहो धक हयांसे दर बंद कयो पोइ बि न मुड़ियो आखिर खणियो हिकड़े ॾींहुं मां ही ॿई पुछा ही घरोड़ो मां को बि न मुड़ियो हाणे समझाए छो न तो उनके यार हाणे इहो मोह खण पंहिंजो मोह खण बाबा खैर आ पाड़े जो कम आ फैसलो कर जाते फैसला छाजा फैसला हिना कंदा थी बाबा सुबाने फैसला न आहिनि सुबाने खुनारे दी थे को माण्हू मरी पए तू नी के पंजे के समझाए पाड़वा फिटा है न ए भी हेदरी मुर्सा थींदो अॼु हिन जी मुंडी न लाहे तव्हां जे हिन दर ते उछलियमि त मूंखे बानी जो बाबा खैर आ बोतो अरे थी सौटा मुझो समझाए तो न जल्दी समझा बाबा जी तू तो दे वही कदा से न मां भी तो मां अदा समझायो यार समझायो अलाए छा कंदो ने भागो सोटो केडो
बाबा मां चवां थो न तालो आणे करे इन खे बंदोबस्त कर न त ॿधी छॾे सुभाणे खुनारे थी थिए त माण्हू मरे न इहो चरियो मुर्दो ई कोन हेड़ो नंढो अथव फ़क़ीरमंद सोचे अल्लाह राम करे उस्ताद हाणे को जंजीर बि महांगा थिया आहिनि रसा त टोड़ाए थो वञे न हाणे अटो वठां या हिन खे जंजीर बि जाने भागे खे खाइण लाइ माण्हू परेशान आहे तोखे इहो वेल में विझ ज़रूरु ॿुधाए छॾियां फ़क़ीरमंद मां हाणे छा कयूं पोइ हाणे चरियो हल 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 हल, हल। हलो त सही मथां हल 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 अरे ते छॾ छठी थे तो मिलियो न है मिलियो सामान सामान मिलियो त बस छॾे जा ठीक आहे परेशान न थिए न मां मारी को मां का खणा चोपल अने चोपल माने सिर हण तू मग में बादने हाणे छाउ चोले दुश्मन आ मुंहिंजो मारी दे कुत्ते के मारी मारी तो मां टुटे के अरे छो तू हण तो मां से पहली रे बरथ अचो सामान मिलियो बाक़ी भॼी वाला मालिक का काॾे वेंदो ॻाल्हि त ॿुधो हे छा आहे लठ पूरो शहर परेशान कयो थी मसलो छा आहे बाबा हे ॾिसो दौर ख़राब आहे जेकी थी आहे उहा माना दरगुज़र करे छॾ अबे जेकी माछा ताजी थे तोसां थे त पोइ मां तोखां पुछां हा न हा मां सम्झां थो तुंहिंजो इज़त जो मसलो हा। हूंदो भॼी वई भॼ सामान वतो मांस ए लधम न हां चौपली खणी हा खणी वियो कुतो चोपल हे कुत्तो चौपल खड़ी वियो हे पूरो शहर परेशान कयो हिन चौपल का चौपल। चौपल का हिन का बत पर घणे थी वियो आहे चौपल महांगो आहे बस त ख़बर पवई न चौपलिया तोखे ॾही हा 8 ॾह अघ में खणी वियो आहे अरे ख़ुदा जी मार पोइ मां हिन संगत खे चवां पियो त पटका लाइ पेरनि ते रखो मां चयो काले माई भॼी वई अथसि अलाए को कारण जो मसलो अथसि अलाए को विढ़ियो अथसि अलाए को ॾाढो मरी वियो अथसि अलाए पीउ मरी वियो अथसि ख़ुदा जी का मार पोइ चौपल जे करे शहर सॼो थरथले कयो थी पुट असांजे सामान तूं मोतबिरी छो थो करे तूं छो जा लफ़्ज़ कढे थो ले लानत थी न सामान जे अच्छी मथां दाढ़ी है। खड़ी भाउ हुयो न तव्हांजो कुतो अरे तहां किए तो इंसान ॻाल्हाए कीअं थो सॼो ॾींहुं हर भरू होॾो जहिड़ो चरियो आहे वरी हिन सां जहिड़ो थींदो अच तूं अच हां बढ़िया अरे हले छॾे अच बाबा छॾे कुते जी मालिकी जो छॾण तव्हांजो कुतो अच चरियो बोधू थी मन के भी पागल हां अरे हो त बोधू चरियो आहे, हो त ॾिस डवर जहिड़ी मुछा अथनि भाटी ॾिसेनि पोलिस ॾिसेनि बोतला होता ना एक जड़ा है ना ट्रई भाई जहिड़ी लख तहिड़ी लानत आहे। आई बस हा हाणे हीअं कयो अचो त हलो फोन आई आहे अलाए कंहिंजी जेतिरो तए खां परे रहंदासीं कारे खां बचंदासीं छॾियो नी बाबा हिन सां हूंदासीं त असां ॿेड़ा थींदासीं